कुरम में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन खारजी फितने जा 7 दहशतगर्द मारी विया। ISPR मूजिब कुरम जिले के इलाइक़े डोगर में दहशतगर्दन खिलाफ ऑपरेशन दौरान 7 खारजी मारी विया। दहशतगर्दन से विढ़ंदे कैप्टन समेत पाक फौज जा 6 जवान भी शहीद। ISPR जो चवण है फायरिंग की ॾे वठ दौरान मेडिकल ऑफिसर कैप्टन नौमान समेत 6 जवानन शहादत माणी। पाकिस्तान चैन ॾींहंनि जी जंग में भारत के पाकिस्तान चैन ॾींहंनि जंग में भारत के सबक सेखारियो। भारत से जंग दौरान तुर्किया पाकिस्तान से गॾु बीठल रहियो। तुर्किया हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तुर्किया के क़ौमी ॾियारे ते तकरीब ख़िताब। संदसि चवण आहे त तुर्किया के क़ौमी ॾियारे ते अवाम के मुबारकबाद पेश कजे थी। इस्लामाबाद में तुर्किया ऐं पाकिस्तान जा झंडा फड़कनि था। असां जूं दिलियूं तुर्क भाइरनि ऐं भेनरुनि सां धड़कनि थियूं। तुर्किया जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जो सफ़र कामयाबियुनि सां भरियल आहे। अफ़गान तालिबान के धोखे के वधीक बर्दाश्त न कबो। अफ़गान तालिबान पंहिंजे अंजाम जो हिसाब ज़रूर रखनि। पाकिस्तान की आज़माइण उन्हनि लाइ महांगो साबित थींदो। कंहिं बि अॻिराई जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो सोशल मीडिया ते पैगाम। संदसि चवण आहे त बिरादर मुल्कनि जी दरख़्वास्त ते पाकिस्तान अमन लाइ ॻाल्हियूं शुरू कयूं, पर अफ़गान अख़्तियारनि जा ज़हर उगाशींदड़ बयान तालिबान जे बदनीयती वारी सोच के ज़ाहिर कनि था। जेकॾहिं उहे जंग करणु चाहियूं था त दुनिया सभु ॾिसंदी। बदकिस्मती सां तालिबान हुकूमत अफ़गानिस्तान के ॿीहर तबाही ॾांहुं धिके रही आहे। असां वटि तालिबान के वापसि गारनि में धिकण जी सलाहियत आहे। पाकिस्तान के पंहिंजे पूरी ताक़त इस्तेमालु करण जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं चाहियूं था त तोरा बोरा जी शिकस्त जा मंज़र दरबजाईंदासीं। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियूं नाकाम। पाकिस्तान जो अफ़गान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखण जो ऐलान। ॻाल्हियुनि में को अमल जोॻो हल न निकिरे सघियो। तालिबान सबूतनि बावजूदि सरहद पार दहशतगर्दी रोकण जी का ज़मानत न ॾिनी। इतलात वारी वज़ीर अता थरड़ जो सोशल मीडिया ते पैगाम। संदसि चवण आहे त पाकिस्तान दहशतगर्दनि ऐं संदनि हामियुनि खे ख़तमु करण लाइ कार्रवाइयूं जारी रखंदो। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में वज़ीर आज़म जी उम्मीदवार लाइ नालो फाइनल करे वरितो। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली में इन हाउस तब्दीलीअ जे सिलसिले में पीपल्स पार्टी वज़ारत उज़्मा लाइ चौधरी यासीन जे नाले जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रीर मूजिबि पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चौधरी यासीन जे नाले जो ऐलान बि कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक़ के ख़िलाफ़ बेइतमादी रिथ सुभाणे असेंबली सेक्रेटरीट में जमो कराई वेंदी। पीपल्स पार्टी के मरकज़ी तर्जुमान शाहजाद थमरी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु पुरअमन ऐं ख़ुशहाल कश्मीर जो ख़्वाहिशमंद आहे। PP आज़ाद कश्मीर में इस्तेहकाम, तरक्की ऐं ख़ुशहाली ॾिसणु चाहे थी। पीपल्स पार्टी कश्मीरी अवाम जी हर शोबे में ख़िदमत करण ते यकीन रखे थी। संदसि चवण आहे त जमहूरियत जो मक़सदु रुॻो वोट न पर अवाम खे इज़त भरी ज़िंदगी ॾियणु आहे। पीपल्स पार्टी औरतुनि, हारनि, मज़दूरनि समेत महरूम तबक़नि सां गॾु बीठल आहे। शहबाज शरीफ ऐं सैयद आसिम मुनीर ॿई अज़ीम शख़्सियतूं आहिनि। फील्ड मार्शल ज़बरदस्त फाइटर आहे। पाक फ़ौज भारत जा 7 जहाज़ किराया, जेका वॾी ॻाल्हि आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प पारां हिकु ॿीहर वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे ख़राज तहसीन पेश।
डोनाल्ड ट्रम्प चयो त पाक भारत जंग दौरान नरेंद्र मोदी खे फ़ोन कयो त पाकिस्तान सां जंग करण सबबि अमेरिका हाणे भारत सां वापारी मुआइदो नथो करे सघे, जंहिं बाद मोदी जंगबंदी लाइ ज़ोर भरियो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो अल जज़ायर हममनसब अहमद अताफ़ सां फ़ोन ते राब्तो। पाकिस्तान में अल जज़ायर विच में बेतरफ़े सहकार ते इत्मीनान जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि पारां गॾियल क़ौमुनि समेत आलमी फोरम्स ते सहकार वधाइण ते इतफ़ाक़। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जो अज़म वरिजायो। ऐवान ज़राअत सिंध पारां टमाटा ऐं 80,000 मेट्रिक टन खंड ॿाहिरां घुराइण ते ॻणकीअ जो इज़हार। शुगर इंडस्ट्री खे डीरेग्युलेट करे हुकूमत खंड मामले मां ॿाहिरि निकिरी वञे, ऐवान ज़राअत जो मुतालबो। सदर ऐवान ज़राअत डॉक्टर सैयद नदीम कमर जो चवणु आहे त हिन वक़्तु सिंध में कमंद ऐं टमाटे जो फ़सुलु तयारु आहे। हाणे खंड ऐं टमाटा ॿाहिरां घुराइण आबादगारनि सां ज़्यादती आहे। मुल्क में बिना देरि ज़रई एमरजेंसी लागू कई वञे। संदसि चवणु आहे त कणिक जो अघु मुनासिबु न मिलण जे करे आबादकार कणिक जी पोठाई खां लवाए रहिया आहिनि। कणिक जो अघु 4,000 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। कमंद जो अघु 600 रुपया फ़ी मण मुक़ररु करे 10 नवंबर ताईं शुगर मिल्स चालू कयूं वञनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत थींदड़ अदायगियुनि में जे निज़ाम खे वधीक शफ़ाफ़ बणाए मुस्तहिक माण्हुनि जी इज़त नफ़्स जी तहफ़ुज़ लाइ सवलो निज़ाम आंदो वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जो PTI BISP चेयरमैन रुबीना ख़ालिद सां मुलाक़ात दौरान हिदायतूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत रक़म जी अदायगियुनि लाइ निज़ाम में जल्द वधीक बहितरी आंदी वेंदी। रुबीना ख़ालिद अॼु खां माण्हू सेनेटर ताज हैदर पुल इस्तेमालु करे सघनि था। सिंध हुकूमत पंहिंजा समूरा वाइदा पूरा करे रही आहे। शहरनि खे हर मुमकिन सहूलियत फ़राहम कई वेंदी। पहिरियां 10 ॾींहंनि ताज हैदर पुल खे वन वे तौरु हलायो वेंदो। जाम सादिक पुल खे ड्राहे नई पुल जी अरावत कई वेंदी। येलो लाइन मनसूबो आवाम लाइ तारीख़ी रिलीफ जो कारण बणिजंदो। शहरनि बसियुनि जा वधीक नवां रूट्स शुरू करे रहिया आहियूं। शाहराह भुट्टो जो तामीराती कमु तेज़ीअ सां जारी आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में मीडिया सां ॻाल्हाइनि। सीनियर वज़ीर चयो त शाहराह भुट्टो जो आख़िरी मरहलो डिसंबर में मुकमल थी वेंदो। डिसंबर खां पोइ शहर जे ट्रैफ़िक निज़ाम में नुमायां बहितरी ईंदी। बरसाति सबबि मुतासिर थियल रोडनि जी मरमत जो कमु जारी आहे। मेयर कराची ऐं मकानी खाते वारो वज़ीर पंहिंजी ज़िम्मेवार भरपूर तरीक़े सां निभाए रहियो आहे। हीउ शहर असांजी पहिरीं तरजीह आहे। समूरे मुल्क मां माण्हू इलाज लाइ कराची अचनि था। औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ मुफ़्त फ़राहम कयूं थियूं वञनि। औरतुनि खे स्कूटी हलाइण जी तरबियत ॾिनी वञे। शहरी ट्रैफ़िक कानून जी पाबंदी कनि। शहर में जारी मनसूबे में वधीक वाध कई वेंदी। मज़ीद 500 इलेक्ट्रिक बसूं शामिल करण जो मनसूबो आहे। ऐं रूस जे सदर व्लादिमीर पुतिन चयो आहे त रूसी फ़ौज यूक्रेन में अगभराई करे रही आहे। रूस पंहिंजी दीर्घ मदे वारे सलामती खे यकीनी बणाए पए। बोलियो बस्तक मिज़ाइल जे तजुर्बे ते रूस खे पंहिंजे साइंस सियासतदाननि ते फ़ख्रु आहे। रूसी सदर चयो त कोपियानिस्क ऐं पक्रोव्स्क जे इलाइक़े में दुश्मन कड़ी हेठि आहिनि। यूक्रेनी सियासी क़यादत खे कड़ी हेठि शहरनि बाबति फ़ैसिलो करणु पवंदो।